मरहूम हाजी अब्दुल्ला बुघियो जी याद में वगण शहर जी समाजी अॻवान अब्दुल सत्तार बुघियो तरफ़ां वॉलीबॉल रांदि जी टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें ज़िले दादू ऐं वगण शहर जी टीमुनि विच में सख़्तु मुक़ाबिलो थियो। मुक़ाबिले बाद दादू ज़िले जी टीम टूर्नामेंट खटे ट्रॉफी पंहिंजे नाव करे वरिती। आख़िर में खटींदड़ खिलाड़ियुनि खे सियासी समाजी अॻवाननि निसार अहमद पेचुओ, साईं अब्दुल गफ़ार पठान, आमिर अली बुघियो ऐं ॿियनि इनाम तौर ट्रॉफियूं ऐं रोक इनाम पिणु ॾिना, जॾहिं त वॾे अंग में आसपास तोड़े परे परे खां आयल माण्हुनि वॉलीबॉल जी टूर्नामेंट ॾिठी। उन मौक़े ते VNS सां ॻाल्हाईंदे वगण शहर जे समाजी अॻवान अब्दुल सत्तार बुघियो चयो त ॻोठाणनि नौजवाननि में तमामु घणो टैलेंट आहे। असांजा नौजवान तालीम सां गॾु सेहतमंद सरगर्मियुनि में रांदियुनि जे मैदाननि में बि अॻिते आहिनि। संदसि हौसला अफ़ज़ाई करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। रिपोर्ट हसन अली मुगेरी, VNS वगण।